खबर वासी शिरकंदासी पीपीजे मरकजी अफगान खुर्शीद शाह संदस घर वातिन एविन खिलाफ रेफरेंस मामले जी एहतसाब अदालत में ॿुधणी जारी आहे। एहतसाब अदालत खुर्शीद शाह सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह MPA फ़र्क शाह एविन खिलाफ आमदनी खां वधीक मिल्कियत ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी करे रही आहे। नेब खुर्शीद शाह संदस घर वातिन सदो अरिड़हनि ॼणनि खिलाफ 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल करायल आहे। खबर शेयर कई पिया पीपीजे मरकजी अखबार खुर्शीद शाह संदस घर वातिन ऐं ॿिनि खिलाफ रेफरेंस मामले जी एहतसाब अदालत में ॿुधणी जारी आहे। एहतसाब अदालत खुर्शीद शाह सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह MPA फ़र्क शाह ऐं ॿिनि खिलाफ आमदनी खां वधीक मिल्कियत ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी करे रही आहे। नेब खुर्शीद शाह संदस घर वातिन सदो अरिड़हनि ॼणनि खिलाफ 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल करायल आहे। खबर शेयर कई पिया पीपीजे मरकजी अफगान खुर्शीद शाह संदस घर वातिन ऐं ॿिनि खिलाफ रेफरेंस मामले जी एहतसाब अदालत में ॿुधणी जारी आहे। एहतसाब अदालत खुर्शीद शाह सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह MPA फ़र्क शाह ऐं ॿिनि खिलाफ आमदनी खां वधीक मिल्कियत ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी करे रही आहे। नेब खुर्शीद शाह संदस घर वातिन सदो अरिड़हनि ॼणनि खिलाफ 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल करायल आहे। खबर शेयर कई पिया पीपीजे मरकजी अखबार खुर्शीद शाह संदस घर वातिन ऐं ॿिनि खिलाफ रेफरेंस मामले जी एहतसाब अदालत में ॿुधणी जारी आहे। एहतसाब अदालत खुर्शीद शाह सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह MPA फ़र्क शाह ऐं ॿिनि खिलाफ आमदनी खां वधीक मिल्कियत ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी करे रही आहे। नेब खुर्शीद शाह संदस घर वातिन सदो अरिड़हनि ॼणनि खिलाफ 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल करायल आहे। अपडेट्स मालूम कंदासीं मोरडो महर का जी मोरडो ॿुधणी बाबति आगाह कजो। पीपल्स पार्टी के मरकजी अगवान सैयद खुर्शीद शाह सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह संदन घर वातिन ऐं ॿियनि खिलाफ रेफरेंस जी जेका है एहतसाब अदालत सखर में ॿुधणी थी रही है। ॿुधणीअ बाबति ॿुधाए थो वञे त सैयद खुर्शीद शाह सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह MPA फ़र्क शाह ज़ीरक शाह ऐं ॿिया जेके रेफरेंस में शामिल आहिनि उहे पेश थी रहिया आहिनि। थोड़ी देर में जेको आहे रेफरेंस जी जेका ॿुधणी आहे उहा शुरू थी वेंदी। नेब जे तरफ़ां सैयद खुर्शीद शाह उन जे घर वातिन सूदो अरिड़हनि ॼणनि खिलाफ 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो जेको रेफरेंस आहे उहो एहतसाब अदालत में दाख़िल करायल आहे। नेब में जेको आहे जो कि रेफरेंस जे ॿुधणीअ दौरान पुलिस एहलकार बि जेके आहिनि हिफ़ाज़ती इंतज़ामनि संभालण जे हवाले सां एहतसाब अदालत जे ॿाहिरां बीठल आहिनि ऐं थोड़ी देर में जेका आहे खुर्शीद शाह खिलाफ जेको रेफरेंस आहे उन जी ॿुधणी जेका आहे शुरू थी वेंदी। महिरबानी मोरडो आगाह करण जे लाइ।